न्याऊ कमालानी अतरानी हिकु ही पाड़ो हाउ बाकी ये पले खां गोली हणंदो रौशा थो रोज करी अज छोकरा 4 वेड़ा मां घर मोटू काय मारे मां तुझो हवालू कोनी बेना ई बने बोआ हबीब जिंदाबाद या तो हबीब जिंदाबाद नाज़रीन, उत्तर सिंध में कबीलाई विढ़ांद जे नाले ते आए ॾींहुं गबरू नौजवाननि जा लाश तोहफ़नि तौरु पेश कया वञनि था ऐं हर वक़्तु मौत रक़्स कंदो रहे थो। उन सिलसिले में निर्वार न्यूज़ जे CEO जावेद राहू जो कबीलाई तकरारनि बाबति स्पेशल रिपोर्ट तयारु कई आहे त उत्तर सिंध अंदरि गुज़िरियल 4 ॾहाकनि खां वठी मुख़्तलिफ़ बिरादरियुनि में वक़्तनि ब वक़्तु शुरू थींदड़ तकरारनि सबबि हिन वक़्त ताईं सवे ऐं हज़ारे इंसानी हयातियूं ज़ाया थी चुकियूं आहिनि, पर इन अहम मसइले तरफ़ सरकार को बि क़दम खणण जी ज़हमत नाहे कई, जे सबबि अॼु बि लाड़काणो, शिकारपुर, खैरपुर, घोटकी, कशमोर, कंधकोट, जेकबाबाद ऐं कंबर शेदादकोट ज़िलनि अंदरि ब्रोही, उन्नड़, जतोई, चोणेजा, कल्होड़ा, शर, केहर, ओढा, खरूस, मारफाणी, चांडिया, डोमकी, बंगवार, सावंद, सब्जोई, चाचड़, जलबाणी, खखराणी, जागीराणी, खोड़ा, नारेजा ऐं ॿियनि बिरादरियुनि जे मुख़्तलिफ़ पाड़नि में चोरी, कारें, ज़मीन जी मालिकी, पुलिस मुख़बरी तोड़े ॿियनि मामलनि तां खूनी तकरार हलंदड़ आहिनि, जंहिं सबबि धुरियुनि जा दर्जने माण्हू मौत जे वर चढ़ियल आहिनि, जॾहिं त कबीलाई दहशतगर्दी जे करे उत्तर सिंध जा अक्सर इलाइक़ा नोगो एरिया बणियल आहिनि ऐं कानून जी रिट कमज़ोर हुजण तोड़े ख़तरनाक सूरतहाल सबबि ॾोहनि में पिणु ॾींहों ॾींहुं वाध थींदी पई वञे। होॾां झेड़ींदड़ धुरियुनि जे ॻोठनि में स्कूलनि खे मोर्चनि में तब्दील कयो वियो आहे, जे सबबि मासूम ॿारनि खे किताबनि बदिरां हथियारनि जी सिख्या ॾिनी पई वञे। संदन जूं हज़ारे एकड़ ज़रई ज़मीनूं पिणु बंजर बणिजी चुकियूं आहिनि, जंहिं करे मईशत खे पिणु कापारी धक रसियो आहे। 4 ॾहाकनि खां शुरू थियल कबीलाई विढ़ांद जे नासूर हिन वक़्त ताईं केतिरियूं ई अमड़नि जूं झोलियूं ख़ाली करे छॾियूं आहिनि ऐं सवनि जी तादाद में वञियूं बेवा बणियल आहिनि, पर पोइ बि खूननि जूं प्यासियूं धुरियूं रत जी रांदि बंदि करण बदिरां हिक ॿिए जे माण्हुनि खे मौत जी निंड सुम्हारण में हिक ॿिए जे खूननि जा अंग अखर पूरा करण लाइ हर वक़्तु मौक़े जी ताड़ में वेठल रहनि था। पर अफ़सोस जो उत्तर सिंध जा भोतार, पीर, मीर, चूंडियल नुमाइंदा ऐं पुलिस इख़्तियारियूं इंसानी हयातनि खे बचाइण लाइ पंहिंजो किरदारु अदा करण बदिरां कुकड़नि ऐं कुतनि तोड़े रिछनि जी बछ जियां इंसानी क़त्लेआम जो तमाशो ॾिसंदा रहनि था, जेको अमल इंसानियत जो कंधु शर्म खां झुकाए छॾे थो। बहरहाल ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सिंध हुकूमत उत्तर ज़िलनि जे चूंडियल नुमाइंदनि ऐं पुलिस इंतिज़ामिया तोड़े बासर भोतारनि खे घुर्जे त हू हिन अहम मसइले तरफ़ ध्यानु ॾेई संजीदगी सां झेड़ींदड़ धुरियुनि खे ठाहे कबीलाई दहशतगर्दी जो ख़ात्मो कराइण में पंहिंजो भरपूर किरदारु अदा कनि। ॿी सूरत में ईंदड़ कुझु सालनि अंदरि उत्तर सिंध जो हर शहर, ॻोठ ऐं घिटी इंसानियत जो कोसघर बणिजी वाना ऐं वज़ीरिस्तान जो ॾेख ॾींदा, जिते रुगो बारूद जी बू ईंदी ऐं अनाउनि ख़ातिर विढ़ंदड़ धुरियुनि जे माण्हुनि जा चिचड़ियल लाश मिलण जो इम्कानु नज़र अची रहियो आहे।